बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असांजी टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री जो कॉन्सेप्ट सम्झण जे लाइ असां ईअं चई सघूं था त ट्राई मीन्स 3, गोना मीन्स एंगल्स, मेट्री मीन्स मेजरमेंट। यानी ट्राइंगल जी जेका मेजरमेंट आहे उनखे असां ट्रिग्नोमेट्री चऊं था। अगरि असां अचूं डेफिनेशन ते त उहा कुझु हीअं अथसि: It is a branch of mathematics that deals with the relationship between the angles and sides of a triangle, especially used in studying right-angled triangles and involving trigonometric functions like such as sine, cosine, tangent. So इनखे सम्झण लाइ चए थो त भई हीअ हिकु मैथमेटिक्स जी ब्रांच आहे जंहिंजो ताल्लुक़ कंहिं बि ट्राइंगल जे कुंडुनि सां ऐं साइड सां आहे, पासनि सां। ख़ासि तौर ते जेके राइट एंगल ट्राइंगल हूंदियूं आहिनि, गुनी कुंड त्रिकुंडो जेको थींदो आहे उन जे पासनि ऐं एंगल्स सां आहे। यानी अगरि कंहिं ट्राइंगल जो को पासो न आहे मिलियल त उहो कीअं फाइंड कजे, या का एंगल न आहे मिलियल त उहा कीअं फाइंड कजे, त पोइ उन जो बेस जेको आहे, कॉन्सेप्ट जेको आहे उहो मां तव्हांखे अॼु इहो सम्झायां थो। हीअ मुख़्तलिफ़ रेशियोज़ आहिनि, हिन जा 6 रेशियोज़ जेके आहिनि। साइन जेका हूंदी आहे उहा परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूस हूंदी आहे, साइन। यानी उन खां पोइ कॉस आहे जेका बेस अपॉन हाइपोटेन्यूस हूंदी आहे। टेन जेका आहे उहा आहे परपेंडिकुलर अपॉन बेस। हाणे हीअ जेके हेठियां टई रेशियोज़ आहिनि उहे वरी हिननि जा इनवर्स आहिनि। हाणे साइन जो इनवर्स जेको आहे उहो कोसेक आहे, उहो वरी छो जो इनवर्स आहे त हीअ परपेंडिकुलर अपॉन हाइपोटेन्यूस आहे त हीअ वरी हाइपोटेन्यूस अपॉन परपेंडिकुलर थींदो। जीअं कास आहे बेस अपॉन हाइपोटेन्यूस त इन जो इनवर्स आहे सेक, इहो वरी हाइपोटेन्यूस अपॉन बेस थी वेंदो। टेन आहे परपेंडिकुलर अपॉन बेस आहे त इन जो इनवर्स वरी कॉट आहे, बेस अपॉन परपेंडिकुलर थी वेंदो। हाणे इन्हनि खे असां ईअं बि लिखी सघूं था: साइन इक्वल थींदो 1 अपॉन कोसेक जे बराबरि, कॉस इक्वल थींदो 1 अपॉन सेक जे बराबरि, टेन इक्वल थींदो 1 अपॉन कॉट जे बराबरि। हीअ कुझु सैम्पल हिकिड़ी जेका सो ट्राइंगल आहे जेको हीअ वर्टिकल पासो जेको हिन जो हूंदो आहे उहो परपेंडिकुलर आहे। जेको तव्हांजो हीअ पासो आहे इहो हाइपोटेन्यूस आहे, हीअ बेस हूंदो आहे। बाक़ी हे एंगल्स 3 हूंदियूं। हिन जी हिकिड़ी एंगल जेका आहे हमेशह 90 डिग्री हूंदी आहे, छो जो हीअ राइट एंगल ट्राइंगल आहे त पोइ इहा 90 डिग्री जी थींदी। हाणे आहे त पैथागोरस थ्योरम। इन सां असां कंहिं बि राइट एंगल ट्राइंगल जे पासनि खे मापे सघूं था। माना उन्हनि मां कोई बि खुटल आहे या कीअं आहे त उहो आसानी सां उहे पासा असां फाइंड करे सघूं था। ॾिसो हिन जेका स्टेटमेंट आहे उहा आहे: इन राइट एंगल ट्राइंगल द स्क्वायर ऑफ द हाइपोटेन्यूस इज़ इक्वल टू द सम ऑफ द स्क्वायर्स ऑफ द अदर 2 साइड्स। इनजो मतिलबु आहे त जेको हाइपोटेन्यूस आहे उनखे अगरि असां स्क्वायर करे रखूं त जेके ॿ पासा आहिनि परपेंडिकुलर ऐं बेस, उन्हनि जो सम जेको आहे, उन्हनि जो जोड़ जेको आहे, उन्हनि जे स्क्वायर्स जो जोड़ हाइपोटेन्यूस जे बराबरि थींदो। सो असां अहिड़े ई नमूने अगरि परपेंडिकुलर न मिलियल हुजे त पोइ ई हाइपोटेन्यूस मां बेस माइनस कंदासीं, छो जो हीअ बेस हेॾे वेंदो त हेॾे माइनस वञी कंदो। वरी जेको आहे सो अगरि असांखे बेस न मिलियल हुजे, बेस वारी साइड न मिलियल हुजे ट्राइंगल में, त पोइ असां हाइपोटेन्यूस मां परपेंडिकुलर जो स्क्वायर माइनस कंदासीं त उहो मिली वेंदो। इन्हनि 3 तरीक़नि सां इहे 3 पासा असां फाइंड करे सघूं था। ॾिसो हाणे हिते जेकॾहिं मिसाल मां चवां थो भई हिन ट्राइंगल में मूंखे परपेंडिकुलर बि मिलियल आहे 4 सेंटीमीटर ऐं बेस बि मिलियल आहे 3 सेंटीमीटर, मूंखे हाइपोटेन्यूस फाइंड करिणो आहे। हाणे ईअं त ज़ाहिर आहे हीअ सिंपल हिकिड़ो जेको आहे सो मां फिगर ठाही आहे जेको आराम सां हर कोई ॿुधाए सघे थो त भई 25 थींदो इन जो स्क्वायर, ऐं जेको आहे सो इन जो साइड जेका आहे उहा 5 थींदी। पर मैथमेटिकली इनखे कीअं फाइंड कजे अचो त ॾिसूं। हाँ ॾिसो, पहिरियों आहे त भई हाइपोटेन्यूस कीअं फाइंड कजे। परपेंडिकुलर ऐं बेस जो सम आहे,
ॿिन्ही जे स्क्वायर्स जो सम थींदो। हीअ असांखे 4 मिलियल आहे, 4 खे स्क्वायर कयोसीं, 3 खे स्क्वायर कयोसीं त 16 + 9 थी वियो, 4 × 4 = 16, 3 × 9 थी वियो। सो हाणे इहो थींदो 25। हाणे छा कयूं, हाणे जेकॾहिं असांखे इहा साइड हाइपोटेनियस वारी फाइंड करणी आहे त ज़ाहिरी आहे हिनखे असां स्क्वायर रूट ॾींदासीं बोथ साइड्स। हाणे जॾहिं स्क्वायर रूट ॾींदासीं त पोइ हीउ स्क्वायर जेको आहे हिन जो इहो ख़तमु थी वेंदो स्क्वायर रूट सां, ऐं 25 जो स्क्वायर रूट जेको आहे 5 × 5 = 25, 5 निकिरंदो। अहिड़े ई नमूने जेकॾहिं असांखे परपेंडिकुलर न आहे मिलियल ऐं ॿिया 2 पासा मिलियल आहिनि त पोइ वरी कुझु हीअं थींदो। हाणे मिसाल परपेंडिकुलर स्क्वायर थी वियो त हाइपोटेनियस बि असांखे 5 मिलियल आहे, बेस बि असांखे 3 मिलियल आहे, त पोइ 5 ऐं 3 खे असां अगरि स्क्वायर था कयूं त हीअ 25 थो थिए, 25 - 9 कंदासीं त 16 बचंदो। हाणे इन खे स्क्वायर करण सां वरी असांखे परपेंडिकुलर वारी साइड मिली वेंदी। ॾिसो हिन जो स्क्वायर हिन सां ख़तमु थी वेंदो, बाक़ी हे 4 × 16 यानी इहो 4 मिली वियो। हेॾे पोइ त बि असां फिगर में ॾिसूं त इहो परपेंडिकुलर असां 4 खयो हुयो, पर फ़िलहाल असां सम्झण ख़ातिर हेॾे असां परपेंडिकुलर खे मिसिंग कयो आहे। वरी साॻे नमूने अगरि बेस असांखे न हुजे मिलियल त पोइ छा कंदासीं, हाइपोटेनियस मां परपेंडिकुलर माइनस कंदासीं इन जो स्क्वायर। हाइपोटेनियस असांखे 5 मिलियल आहे, 5 खे स्क्वायर कयूं ऐं -4 असांखे परपेंडिकुलर मिलियल आहे, उनखे स्क्वायर कयूं त इहो थींदो 25 - 16। त हाणे 25 - 16 वेंदा त 9 बचंदा। इन खे बि साॻे नमूने स्क्वायर कयूं, स्क्वायर रूट इन जो फाइंड कयूं त बेस जेको आहे स्क्वायर, बेस जे मथां स्क्वायर ॾिनोसीं त स्क्वायर रूट सां इहो ख़तमु थी वेंदो। 9 जो स्क्वायर रूट 3 × 9 आहे। हाणे इन खे वधीक जेको आहे असां अॻिते हली ऐं सिखंदासीं ट्रिग्नोमेट्रिक टेबल कीअं ठाहिजे, उहा कीअं फाइंड कजे, उन जा वैल्यूज़ कहिड़ा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ एंगल्स कीअं फाइंड कजनि, इहो वरी असां नेक्स्ट लेक्चर में इंशाअल्लाह ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच।